मेहर रिपोर्ट शान अली शेख। व्याजखोरन मां जान बचायो, ॻोठाणनि पारां सख़्त एहतजाज, नारेबाज़ी। इंसाफ़ जी घुर। ख़बर मूजिब मेहर लॻ ॻोठ नूर मोहम्मद जिसकाणी जे रहवासिन एजाज जिसकाणी, फोटो जिसकाणी, साहिब खान जिसकाणी, नादिर जिसकाणी, लोंग जिसकाणी, अकबर जिसकाणी ऐं ॿियनि जी अॻवानी में व्याजखोरनि ख़िलाफ़ सख़्त एहतजाजी मुज़ाहिरो कंदे सख़्त नारेबाज़ी कई। हुननि नेशनल प्रेस क्लब मेहर जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त व्याजखोर अहमद डीपर संदसि एजेंट हनीफ़ पंवर असांखे व्याज ते पैसा ॾिना। 3 साल गुज़री विया आहिनि। ज़मीनूं माल खपाए व्याज समूरा पैसा ॾेई चुका आहियूं। उन जे बावजूद असांखे कूड़नि केसनि में फासाइण, मौत मार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। असां सां इंसाफ़ कयो वञे। हू बाअसर आहिनि। उन्हनि चयो त असां सीनियर वकील शहज़ाद सोढर जी मार्फत सेशन कोर्ट दादू में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ पिटीशन दाख़िल कई आहे। उन जे बावजूद मेहर पुलिस असांखे तंग थी करे जेका व्याजखोरनि सां मिलियल आहे। हुननि वज़ीर आला सिंध SSP दादू खां मुतालबो कयो त ख़ुदा जे वास्ते व्याजखोरनि ख़िलाफ़ सख़्त क़दम खणी असां सां इंसाफ़ करे तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे।